अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, मुझे नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे। मां शादी यूनिवर्सिटी में डायरेक्टर सेंटर फॉर इंटरनेशनल डेवलपमेंट तौर कम कर रहियो आहियां। सेंटर फॉर इंटरनेशनल डेवलपमेंट जो मकसद भी इहो ई आहे त शागिर्दनि में हिकु ज़ाती कारोबार करण जे हवाले खां हिकु जोश बलोलो पैदा कजे, उनखे एजुकेट कजे, उनखे अवेयर कजे, उनखे इहो ॿुधाइजे त ज़ाती कारोबार करणु केतिरो वधीक फ़ाइदेमंद आहे बजाए जो तव्हां कंहिं ॿिए जी नौकरी कयो। ऐं इन सिलसिले में हिकिड़ो तारफ़ी बैनर जेको तव्हां हिते ॾिसी रहिया हो, जेको आहे इहो बैनर जेको आहे मां सभिनी जेके HODs आहिनि सभिनी मोकिलियो आहे। ऐं मां कोशिशि कई आहे त जेके बि शागिर्दनि जा WhatsApp ग्रुप आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको पंहिंजो फेसबुक जो मुंहिंजो पेज आहे उन ते मां इहो बैनर शेयर करे छॾियो आहे जंहिंमें मुकमल तफ़सीलात आहिनि। हाणे सवाल इहो पैदा थिए त इन में असां कीअं अप्लाई कयूं। सो इन हवाले खां अचो त मां तव्हांखे थोरो सम्झाईं थो प्रोसेस इन मुख़्तसिर वीडियो में त तव्हां इन लाइ कीअं अप्लाई कयो। दोस्तो ही बैनर आहे जेको मूं तक़रीबन कोशिशि कई त सभिनी शागिर्दनि जे WhatsApp ग्रुप ते पुॼायो वञे त जीअं सभिनी खे इन हवाले खां मालूमात मिली वञे। हिन वक़्तु बुनियादी तौर ते असां वटि ॿ प्रोग्राम आहिनि, हिकिड़ो खुदी आहे प्रोजेक्ट ऐं ॿियो असांजो इम्पैक्ट नेटवर्क आहे जेको सिर्फ़ु इम्पैक्ट नेटवर्क मेल फीमेल ॿिन्ही जे लाइ आहे ऐं खुदी प्रोजेक्ट सिर्फ़ु फीमेल जे लाइ आहे। हाणे कीअं अप्लाई कजे, ॾाढो आसान आहे। कंहिं बि स्टेट जो QR कोड तव्हां QR कोड स्कैनर पंहिंजी स्मार्ट मोबाइल में तव्हां डाउनलोड कयो, जीअं तव्हां हिते इमेज ॾिसी रहिया आहियो। इन जी मदद सां तव्हां हिनखे स्कैन कंदव त हिकिड़ी लिंक खुली ईंदी गूगल फॉर्म जी, उहा बि मां तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं जंहिंमें जेके बि सवाल आहिनि उहे सवाल तव्हां फिल कंदव त उहो रिस्पॉन्स असांखे अची वेंदो। जॾहिं रिस्पॉन्स असांखे अची वियो त असां उनखे इवोल्यूट कंदासीं पंहिंजे बेंचमार्क तहत। ऐं जेके उन इवोल्यूशन में कामयाबु थींदा बिज़नेस प्रपोज़ल, त असां उनखे जेको आहे उन शागिर्दनि खे असां समर वेकेशन जी पूरी थींदी त उन खां पोइ असां उनखे घुराईंदासीं पंहिंजे सेंटर ते। त यानी 8 मॉड्यूल आहिनि जंहिंजे हवाले खां तरबियत असां उनखे ॾींदासीं। ठीकु आहे। इन खां पोइ आख़िर में असांखे इंक्यूबेशन जी सहूलियत ॾींदासीं। इंक्यूबेशन में कहिड़ी कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि असांजो, उहे जेके ही सहूलियतूं आहिनि जेके मुकमल तौर ते फ्री आहिनि। ठीकु आहे। जंहिंमें बिज़नेस प्लान डेवलपमेंट आहे, इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी आहे, ट्रेनिंग वर्कशॉप्स आहिनि, फ्री यूटिलिटीज़ आहिनि, नेटवर्किंग आहे, ऑफिस स्पेस, खोड़ सारियूं सहूलियतूं जेके मुकमल तौर ते फ्री असां पंहिंजे शागिर्दनि खे ॾींदासीं हिन प्रोग्राम तहत। ठीकु है। अच्छा, उन खां पोइ तव्हां जॾहिं हिनखे स्कैन कंदो त मां त ॾेखारींदो हलां त तव्हांखे सवाल कहिड़ा मिलंदा। अचो उन तरफ़ थोरो हलूं। अच्छा, जॾहिं तव्हां उहो स्कैन करे ईंदो, उनखे स्कैन कंदो तव्हांखे अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो गूगल फॉर्म खुलींदो। हिन वक़्तु ॾिसो मूं 3 रिस्पॉन्स अची चुका आहिनि। ठीकु आहे। ही सेंटर फॉर इंटरनेशनल डेवलपमेंट बिज़नेस प्लान कॉम्पिटिशन 2022 इम्पैक्ट नेटवर्क साॻियो ई फॉर्म आहे। जॾहिं तव्हां जेको आहे सो स्कैन कंदव खुदी प्रोजेक्ट ते त खुदी अची वेंदो जेको सिर्फ़ु फीमेल जे लाइ, जंहिंमें मुख़्तलिफ़ सवाल आहिनि। कंप्लीट नेम आहे तव्हांजो पूरो कहिड़ो आहे। ॾिसो स्टैटिक आहे जेके तव्हांखे ज़रूरु भरणो आहे, जेके न भरींदव त इहो तव्हांजो फॉर्म सबमिट न थी सघंदो। ठीकु आहे। उन खां पोइ लीडर टीम लीडर कहिड़ो आहे, डिपार्टमेंट इंस्टीट्यूट के रोल नंबर कहिड़ा आहिनि तव्हांजा। ठीकु आहे। सेमेस्टर तव्हांजो कहिड़ो आहे, ईयर के रोल नंबर हिते तव्हां सिर्फ़ु जेको आहे भले पंहिंजे ग्रुप लीडर जो भरे छॾियो तॾहिं बि ठीकु आहे। ईयर कहिड़ो आहे, ईमेल एड्रेस आहे, टीम लीडर जी कॉन्टेक्ट आहिनि तव्हांजे टीम लीडर जो, कैंपस तव्हांजो कहिड़ो आहे। ऐं उन खां पोइ अलावा एक्सप्लेन योर बिज़नेस आइडिया, जंहिंमें तव्हां पंहिंजी बिज़नेस आइडिया खे एक्सप्लेन था कयो, जंहिंमें तव्हांजी प्रोडक्ट कहिड़ी आहे, कॉम्पिटिटर्स कहिड़ा हूंदा, कहिड़ा सक्सेस फैक्टर आहिनि, लोकेशन कहिड़ी आहे, मार्केट वैल्यूज़ आहे, ॿियूं जेके रिलेवेंट शयूं तव्हां ॾियणु चाहियो था। ऐं तव्हांजे बिज़नेस प्लान जो डोमेन कहिड़ो आहे, आर्किटेक्चर आहे, फाइनेंस आहे, बैंकिंग आहे, एजुकेशन आहे। इन खां अलावा ॿियो कोई आहे त पोइ तव्हां अदर ऑप्शन ॾींदव। ऐं उन खां पोइ तव्हांजो नालो छा आहे पंहिंजे स्टार्टअप जो, उहो तव्हां ॾींदव। ऐं उन खां पोइ तव्हां कहिड़ो मसइलो जेको आहे उहो हल करणु चाहियो था पंहिंजे बिज़नेस प्लान जे ज़रिए सां, जेके घटि में घटि जेको आहे सो वधि में वधि 250 लफ़्ज़नि में तव्हां एक्सप्लेन कंदव। ऐं इन खां घटि बि थी सघनि था लफ़्ज़, ज़रूरी न आहे त 250 पूरा ई हुजनि। ऐं उन खां पोइ जेको आहे उहो कहिड़ो आहे जेको तव्हांजे कारोबार खे ॿियनि कारोबार जे मुक़ाबले में काफ़ी बहितर करे सघे थो। इन हवाले खां जेको आहे विज़िबिलिटी कहिड़ी आहे, इनोवेटिवनेस तव्हां कहिड़ी ॾियो था, तव्हांजो आइडिया कहिड़ो कीअं यूनिक्स आहे, इन हवाले खां तव्हां असांखे कुझु लिखी ॾींदव। ऐं उन खां पोइ आहे त छा तव्हां इन जी प्रोटोटाइप ठाहे सघो। मिसाल जेके तव्हां का प्रोडक्ट ॾियो था, प्रोडक्ट था सेल कयो, प्रोडक्ट जा प्रोटोटाइप ठाहे सघो था, उहो येस आर नो में आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ आख़िरी आहे त वाई डू वांट टू स्टार्ट इंटरप्रेन्योरशिप वेंचर, छो था तव्हां स्टार्ट करणु चाहियो, उनजा कहिड़ा रीज़न्स आहिनि। ठीकु आहे। इहो हिकिड़ो फॉर्म तव्हां सबमिट कंदो त असांखे तव्हांजो रिस्पॉन्स मिली वेंदो। ऐं उन खां पोइ असां हिनखे एवोल्यूट कंदासीं। जीअं मूं अॻु में ॻाल्हि कई त असां तव्हांखे जेका तरबियत उन हीअ 8 असांजा मॉड्यूल आहिनि जंहिंजे हवाले खां असां मुकमल तरबियत तव्हांखे फ़राहम कंदासीं। हिन में मार्केटिंग रिसर्च आहे, बिज़नेस मॉडल कैनवस आहे, ब्रांडिंग मार्केटिंग आहे, ऐं लीगल मेथड्स आहे, ऑनलाइन टूल्स फॉर स्टार्टअप, ऐं आख़िर में आहे पिचिंग। पिचिंग जो मक़सदु इहो आहे त तव्हां जेको बिज़नेस प्रपोज़ल आइडिया आहे तव्हां असांजे एक्सपर्ट जे साम्हूं तव्हां उनखे प्रेज़ेंट कंदव ऐं एक्सपर्ट तव्हां उनखे जज कंदा। जेकॾहिं उहे एक्सपर्ट उनखे क़बूल कनि था त पोइ असां तव्हांखे इंक्यूबेशन जी सहूलियत ॾींदासीं।
ठीकु आहे। उन खां पोइ ही बिल्डिंग आहे एक्सचेंज ऑफ सर्विस जंहिंमें मुंहिंजी ऑफिस आहे, सेंटर इंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट जी ऑफिस आहे जेका बेनिफिट शेयर ऐं डिपार्टमेंट ऑर्गेनाइजेशन बिल्कुलु विच ते ठहियल आहे। ठीकु आहे। ऐं इम्पैक्ट जी ॻाल्हि कजे त उन में असांजा 5 जेके सेक्टर जेके असां प्रायोरिटी ॾींदासीं, जेकॾहिं इन मां आहे त वधीक बहितर आहे, जंहिंमें एनर्जी आहे, वाटर आहे, हेल्थ आहे, एजुकेशन आहे ऐं एग्रीकल्चर आहे। इहे 5 आहिनि जंहिंमें तव्हां इन में कोशिशि कयो इन में। इन खां अलावा जेके ॿियूं जेके एरिया जे अॻु में मां तव्हांखे ॿुधाए उहा आहे एग्रीप्रेन्योरशिप, टेक्नोप्रेन्योरशिप ऐं सोशल प्रेन्योरशिप। इहे जेके आहिनि। ठीकु आहे। हीउ नंढो तारुफ़ हुयो दोस्तो इन हवाले खां त तव्हां कीअं अप्लाई कजो, कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि। अच्छा, इन में वधीक जेकॾहिं तव्हांखे इन का ज़रूरत आहे त मुंहिंजा कॉन्टेक्ट नंबर ॾिनल आहिनि ऐं एड्रेस बि ॾिनल आहे। इन सां गॾु गॾु ईमेल बि तव्हां मूंखे मोकिले सघो था त जीअं मां तव्हांजी का मदद करे सघां। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी हिन वीडियो खे ॾिसण जी।